जी राष्ट्रीय हेडलाइन से वठियूं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। गडाप मां मेमण ॻोठ में कुते खे मारण जी कोशिश दौरान छुरा लॻण सबबि सिंझोरो वासी नौजवान मारिजी वियो। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे, लोंदड़ी में रिपीटर जा छरा लॻण सबबि नौजवान वकार बबर मारिजी वियो आहे। पुलिस चौकीदार खे हिरासत में वठी छॾियो आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे, गडाप मां मेमण ॻोठ में कुते खे मारण जी कोशिश दौरान छरा लॻण सबबि सिंझोरो वासी नौजवान मारिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। गडाप मां मेमण ॻोठ में कुते खे मारण जी कोशिश दौरान छरा लॻण सबबि सिंझोरो वासी नौजवान वकार बबर मारिजी वियो आहे। पुलिस चौकीदार खे हिरासत में वठी छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। गडाप मां मंज़ूर सोलंगी असांखे जॉइन कयो आहे। जी मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, गडाप जे मेमण ॻोठ थाणे जी हद आहे। उते जेको आहे डेयरी फार्म आहे, शालीमार रमज़ान डेयरी फार्म। उते जेको आहे चौकीदार कुते खे जेको आहे मारींदे हिकु छुरो जेको आहे उते मज़दूर हुयो ग्वालो वकार नाले, उनखे जेको आहे कंध जे खाॿे पासे लोंदड़ी में गोली जो छुरो लॻण सबबि उहो मौक़े ते फ़ौत थी वियो। जंहिं खां पोइ इतला ते पुलिस पहुती मेमण ॻोठ जी चौकीदार खे हिरासत में वठी हिकु रिपीटर ऐं 2 राउंड बि कब्ज़े में वरिता विया। ठीक है, वरी महिरबानी मंज़ूर हिन बारे सां अपडेट करण जे लाइ।